सियाणी गिदाड़ी जी कहानी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी कहानी हिकिड़ी गिदाड़ी जी आहे जे सियाणप जे करे पाण खे ऐं पंहिंजे मुड़ुस खे कीअं बचायो। कहानी मुकमल ॿुध ऐं हिन कहाणी में हिकिड़ी नसीहत पिणु आहे। सही ॻाल्हि था कनि त कंहिं जंग में हिकिड़ो शींहुं पाणी जे दुॿे ते गार ठाहे उते देरो ॼमाए सफ़ा वेही रहियो। जीअं त जंग में पाणी पीअण जी उहा ई हिकिड़ी जॻह हुई, सो जंग जा जानवर पाणी पीअण लाइ हाणे सिकण लॻा ऐं केरु शींहं जे वेझो वञे ऐं शींहं जे मुंहं में वञे ऐं उते पाणी पीए। सो तमामु जानवर तंग थी पिया। उन साॻी जंग में हिकिड़ो गिदड़ पिणु रहंदो हो ऐं गिदाड़ी बि रहंदी हुई। उन ज़ाल मुड़ुस खे बि अची पाणी जी उञ लॻी, अची उञ तपाइनि। नेठि ॿई सलाह करे पाणी पीअण लाइ निकिता। गिदड़ गिदाड़ी खे चयो त मां अॼु 300 कूड़ ठाहिया आहिनि। को न को कूड़ हणी करे बादशाह खे ॿुधाए करे शींहं खे राज़ी करे पाणी पी ईंदासीं। गिदाड़ी बि उन सां गॾु तलाउ ॾांहुं हलणु लॻी। हलंदे हलंदे जॾहिं उन तलाउ जे वेझो अची पुॻा तॾहिं गिदड़ चयो त ॿेली ॻाल्हि ॿुध, मूंखे शींहं खां भउ थो थिए। इन भउ डप में मूंखां 100 कूड़ विसरी विया अथई। गिदाड़ी चयो हल त हलूं था, अञा 200 कूड़ तोखे यादि आहिनि। 100 विसरी विया त भला 200 त यादि आहिनि। गिदड़ हिमत करे गिदाड़ी ऐं गिदड़ थोरो अॻिते विया त गिदड़ वरी चयो त ॿेली ॻाल्हि ॿुध, मूंखे 100 ॿियो बि कूड़नि जो विसरी वियो अथई। गिदाड़ी चयो त ख़ैरु आहे, तोखे भला 200 कूड़ विसरी विया आहिनि त 100 कूड़ त अञा आहिनि। हल त कूड़ हणी शींहं खे ॿुधा ऐं पाणी पी अचूं, मरूं था उन में। अञा वधीक जी वेझो पहुता शींहं जे त गिदड़ गिदाड़ी खे चयो त ॿेली ॻाल्हि ॿुध, मूंखां सभु कूड़ विसरी विया अथई। शींहं जो डप बि अहिड़ो आहे जो आऊं थो फाटे, ॿेली मूंखां हलियो न थींदो। हल त मोटी हलूं। गिदाड़ी चयो हाणे ईअं कोन थींदो, चयो मोटी हलूं। चयो तोखे कूड़ विसरी विया आहिनि त हाणे हिकिड़ो कूड़ आऊं थी ठाहे वठां। हल त हली आज़मायूंसि था, पोइ खटनि भाग। जॾहिं तलाउ ऐं शींहं जे बिल्कुलु वेझो अची पुॻा तॾहिं गिदाड़ी रड़ करे चयसि, ए शींहं, शेर ख़ुदा जा, असांजो फ़ैसिलो कर, असांजो वॾो न्याउ थी पियो आहे। शींहं जो गिदड़ गिदाड़ी खे ॾिठो त दिलि ई दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। सोचाई त शिकार त घर वेठे अची भुल ॾिनो आहे, पर सोचाई त संदन ॻाल्हि त ॿुधां, आख़िर मामिलो आहे कहिड़ो। सो गिदाड़ी खे चयईं त तव्हांजो कहिड़ो फ़ैसिलो आहे, ॿुधायो। गिदाड़ी चयो त अदा शींहं, असांजा 5 ॿचा आहिनि। गिदड़ चवे थो त 3 मूंखे ॾे ऐं 2 तूं खण, ऐं मां वरी चवां थी त 3 मूंखे ॾे, मूंखे 3 मिलनि, छो त ॼणिया मूं आहिनि, ऐं 2 गिदड़ खणे। शींहं ख़्यालु कयो त छो न उन्हनि सां इन्हनि जो फ़ैसिलो करण खां अॻु में इन्हनि जे गिदड़ ऐं गिदाड़ी जे घर वञा, उन्हनि जे गौर ते वञा, उन्हनि जे ठिकाणे ते वञा ऐं उहे 5 ॿचा ऐं 2 ई 7 ई गिदड़ खाई मौज करियां। सो बहानो करे हुननि खे चयईं त आउं अव्हांजो फ़ैसिलो ज़रूरु कंदुसि, पर उन खां पहिरीं आउं तव्हांजे उन घर हलंदुसि ॾरड़ में, उन ॾरड़ ताईं ॾिसंदुसि तव्हांजा ॿचा कहिड़ा आहिनि, पोइ आउं फ़ैसिलो कंदुसि। गिदड़ ऐं गिदाड़ी उहा ॻाल्हि क़बूल कई, छो त हुननि खे पाणी पीअणो हो ऐं शींहं खे वरी 7 गिदड़ खाइणा हुआ। शींहं चयो त पोइ हलो त हलूं तव्हांजे उन गार में, उन खूह में, उन खॾ में जिते अवां ॿचिड़ा रखिया आहिनि, उते हली ॾिसूं। शींहं अॻिते थी हलणु लॻो, चयाऊं त अचो। उन वक़्तु गिदड़ ऐं गिदाड़ी पाण में सलाह कई त हाणे पाणी पीजे। सो गिदाड़ी चए दादा हलूं त था, हलूं त हुई था हाणे हेॾई, पर छो न कुझु 2 ढुक जा भला 2 ढुकड़ा पाणी जा पी हलूं, जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त। गिदड़ ऐं गिदाड़ी ॿिन्ही सलाह करे शींहं खे अर्ज़ु कयो। शींहं चयो हा हा भली, पाणी पी वठो। गिदड़ ऐं गिदाड़ी पोइ ॿिन्ही पाणी पी ढउ कयो, पोइ शींहं सां गॾु हलिया। शींहं सां गॾु हलंदे हलंदे अची पंहिंजे गौर ते बीठा,
जेको हुननि जो ॾरड़ो जंहिंमें ॿचा लिकाया हुन उते अची बीठा। गिदड़ चयो गिदाड़ी खे त तूं हिते बीह शींहं वटि त मां अंदरां ॿचा कढी थो अचां। गिदाड़ी चयो हाओ तूं वञ ऐं बीठी आहियां। जॾहिं गिदड़ अंदरि वियो ऐं देरि कयईं तॾहिं गिदाड़ी चयसि ए छो देरि कई अथई। गिदड़ चयो त मूंखां ॿचिड़ा मथे नथा अचनि। तॾहिं गिदाड़ी सियाणप करे शींहं खे चयो ऐं शींहं सरदार जंग जा सरदार बादशाह तूं हिते 2 टे मिंट इंतज़ारु कर त मां झटपट इहे ॿचिड़ा ॿाहिरि कढी थी अचां त पोइ असांजो फ़ैसिलो कर। ईअं चई करे उहा बि अंदरि ॾरड़ में घिड़ी वई ऐं वरी न मोटी। काफ़ी देरि गुज़रण खां पोइ जॾहिं शींहं इंतज़ारु करे थको तॾहिं सॾु कयईं त ॿाहिरि अचो ॿचिड़नि खे खणी अचो। पोइ त गिदाड़ी वॾी होशियारी ऐं चालाकी सां चयो ए शींहं सरदार जंग जा बादशाह शेर ख़ुदा। गिदाड़ी चयो असां पाण में ठही विया आहियूं। ए शींहं ख़ुदा जा तूं हाणे मोटी वञ असीं पाण में ठही विया आहियूं। गिदाड़ी ऐं गिदड़ ॿिन्ही हक़ आवाज़ थी चयो असां पाण में ठही विया आहियूं तूं ॿाहिरि हलियो वञ। जॾहिं बार इहो आवाज़ु ॿुधो त शींहं इंतज़ारु करे करे पोइ नेठि थकी पियो ऐं इहो दिलि में अरमान खणी वापसि मोटी वियो त गिदड़ ऐं गिदाड़ी खे खाईंदुसि। ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां गिदाड़ी वरी चालाकी ऐं होशियारी सां पाण खे पंहिंजे मुड़ुस खे ऐं पंहिंजे ॿचिड़नि खे बचायो ऐं सख़्तु उञ में तलाउ तां दरियाउ तां पाणी बि पी आयो जंहिं ते शींहं कंहिंखे बि पाणी पीअणु कोन थिए ॾिनो। तो साथियों उमेदु आहे हीअ कहाणी तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।